सेहत जे शोबे में सिंध बेहतरीन कम कयो आहे। पाकिस्तान जो बेहतरीन अस्पतालूं सिंध में आहिनि। सिंध हुकूमत पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत बेहतरीन कम कयो। सिंध हुकूमत जे बारे में चयो वियो आहे त इहा मेगा मनसूबा नथी लॻाए, असां दावा न पर कम करे ॾेखारींदा आहियूं। सोशल मीडिया ते पाकिस्तान जे हवाले सां ग़लत ख़बरूं हलंदियूं आहिनि। पीबी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो जिना अस्पताल कराची में 2 वार्ड्स ऐं साइफर नाइफ जो इफ्तिताह करण खां पोइ तकरीब खे ख़िताब। सिंध में अवाम के मुफ्त आलमी मयार जी सेहत जो सहूलतूं ॾियण लाइ पीपल्स पार्टी हुकूमत तरफ़ां पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप जी कामयाबी जो एक अहम कदम। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जिना अस्पताल में 2 जदीद वार्ड्स ऐं साइबर नाइफ जो इफ्तिताह करे छॾियो। बिलावल भुट्टो ज़रदारी 120 बिस्तरनि ते ॿधल राशिद सूरती डिपार्टमेंट ऑफ साइकेट्री एंड बिहेवियरल साइंसिस समेत 110 बिस्तरनि ते ॿधल सैफुल इस्लाम डिपार्टमेंट ऑफ न्यूरोलॉजी एंड स्ट्रोक यूनिट जो बि इफ्तिताह कयो। तकरीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं सेहत वारी वज़ीर डॉक्टर अज़रा फज़ल पैचूहो बि शरीक। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मूजिब सिंध हुकूमत 2 शोबा पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत क़ाइम कया आहिनि। नई साइबर नाइफ ते $41 लख रक़म ख़र्च आई आहे। सिंध जी अस्पतालुनि खे बहितर करण लाइ क़दम खंया पिया वञनि। जिना अस्पताल में हर साल 100 बिस्तरा शामिल कया वेंदा आहिनि। पीर जो ॻोठ भरिसां ज़हरीलो खाधो खाइण सबबि वधीक 2 नींगरियूं ऐं 1 नौजवान फोत हयातियूं विञाईंदड़नि जो अंग नव थी वियो। ॻोठ हैबत खान ब्रोही में ज़हरीलो खाधो खाइण सबबि बेहोश थी वियल नौजवान मंजूर ब्रोही खैरपुर अस्पताल में दम ॾिनो। 3 वरियनि जी हाजाणी ब्रोही ऐं मरियम सखर अस्पताल में फोत थी वियूं। इलाइक़े में सोग जी लहर छायल। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वाक़े जो नोटिस वरितो। कमिश्नर ऐं DIG खां रिपोर्ट तलब। फोतियुनि जे वारसनि जी मदद करण जी हिदायत। सिंध में तूफ़ानी बरसात तबाही मचाए छॾी। हेठाई वारनि इलाइक़नि में बीठल गोॾे जेॾो पाणी निकाल नथी सघियो। ज़िंदगी मफ़लूज बणियल। मुख़्तलिफ़ वाक़िअनि ऐं हादसनि में 15 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। सखर में बरसात दौरान मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 1 ॿारड़ो फौत, घर किरण समेत मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 24 ॼणा ज़ख़्मी। 28 घरनि खे नुक़सान। सखर जे मेयर ऐं DC पारां 300 मिलीमीटर बरसात पवण जी दावा। चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ दावा खे रद्द कंदे चयो आहे त सखर में 2 ॾींहनि दौरान 300 मिलीमीटर रिकॉर्ड तोड़ बरसात जी ॻाल्हि ग़लति आहे। 48 कलाकनि दौरान सखर में 116 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड थी। रोहिड़ी में 134 मिलीमीटर बरसात पई। लाड़काणे, खैरपुर, नुशरो फिरोज़ ऐं दादू ज़िलनि खे बि बरसात ॿोड़े छॾियो। खैरपुर ज़िले में रोड रस्तनि ऐं घिटियुनि में गोॾे जेॾो पाणी बीठल। खैरपुर, हालाड़ी, सेवण, काज़ी अहमद, बाडरे, मनड़ो, पिरियालो, सॻियूं, खानवाहण समेत 2 शहरनि में बरसात जो सिलसिलो जारी। बहिराड़ी वारनि इलाइक़नि जो शहरनि सां राब्तो कटिजी वियो। कचनि घरनि ऐं फसलुनि खे बि नुक़सान। केतिराई बिजली फीडर ट्रिप थियण सबबि केतिरनि ई शहरनि में मुअतल थियल बिजली बहाल थी सघी। बरसातुनि सबबि वणनि, सारियाले, जोअर, कम जे फसल तोड़े पेड़नि ते रखियल खजूर ऐं छुहारनि खे नुक़सान। काज़ी अहमद में बरसात सबबि घर जी छित किरण सबबि नारी ऐं ॿारड़ी सख़्त ज़ख़्मी। सिंध जे कुछ इलाइक़नि में हिन वक़्त बि ॿोॾि जहिड़ी सूरत हाल आहे। बरसातुनि सबबि मेहर तालको सभ खां वधीक मुतासिर थियो आहे। सखर जे कुछ इलाइक़नि में पाणी बीठल आहे। कंहिं बि ज़िले में को वॾो नुक़सान नाहे थियो। मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त बरसाती पाणी जी निकाल लाइ कम जारी आहे। सॼो खातो मुतहरिक आहे। बचाबंदनि ते हिन वक़्त वधीक बार नाहे। उमीद आहे त दादू कैनाल खे लॻल घारो जल्द बंदि कयो वेंदो। सिंध सोलर मां सस्ती बिजली पैदा करे सघे थो। मकानी खाते जा इदारा बहितर कम करे रहिया आहिनि। बरसातुनि दौरान लोड शेडिंग ख़त्म करण जी हिदायत ॾिनी आहे। बरसात दौरान रोड साफ़ नथा थी सघनि। वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे त अवाम खे सस्ती बिजली फ़राहम करे। पंजाब हुकूमत 500 यूनिट्स ताईं 14 रुपया फ़ी यूनिट क़ीमत रुगो 2 महीननि लाइ मुक़ररु कई आहे। टंडो रहीम खान समेत खीरथर जाबलू पट्टी ते लाॻीतो बरसातुनि खां पोइ काछे में ॿोॾि वारी सूरत हाल। काछे में ॿेड़ियूं हलण लॻियूं। काछे जे 4 UCs जे सवे ॻोठनि जो वॾनि शहरनि सां ज़मीनी राब्तो कटियल। केतिराई ॻोठ पाणी हेठि अची विया। काछे वासी तकलीफ़ुनि में मुब्तला, वाहुर जी अपील। सनवे जो बरसाती पाणी जी खॾ में औरतुनि समेत 4 ॼणा ॿुॾी विया। 3 ॼणनि जा लाश हथ ॻोठ न्यू सुनहरी में बरसाती पाणी जी खॾ में 2 ॿार ऐं 2 औरतूं ॿुॾी वयूं। ज़मीर मोटी समेत
टिन ॼणनि जा लाश कढिया विया। मुस्मात ज़ुबैदा भिरमाणी खे ॻणती जोगी हालत में सेवण अस्पताल मुंतकिल कयो वियो। मुबारकपुर भरिसां गुड खमीसो बंबल वासी नौजवान मोहम्मद नवाज़ बंबल बरसाती पानी में बुॾी फौत थी वियो। धाबे जी वेझो बरसाती पानी जी खॾ में नौजवान बुॾी फौत थी वियो। फौती जी सुञाणप वाजिद बिहारी नाले सां थी। बलोचिस्तान के मुख्तलिफ इलाइक़नि में तूफ़ानी बरसातुनि जो सिलसिलो जारी। चमन किला अब्दुल्ला में पाड़ी के वहकरे में रेलवे ट्रैक लुढ़ी वियो। मुख्तलिफ वाक़िअनि में फौतुनि जो अंग 16 थी वियो। 11 ज़ख़्मी खुस्दार ज़ोब हब सिबी लोरालाई ज़ियारत किला अब्दुल्ला मां नुक़सान रिपोर्ट थिया। बरसातुनि सबब 124 घर तबाह थी विया। 293 घरनि खे जुज़वी नुक़सान पहुतो। मुख्तलिफ शाख़ुनि खे घारा पवण सबब केतिराई ॻोठ ऐं फसल पाड़ी हेठि अची विया। सोबतपुर वेझो ओच केनाल के गोठ दाता खान कुनराणी वटा 50 फुटन जो घारो पइजी वियो। फरीदाबाद में सिमशाद के 40 फुट घारो पइजी वियो। गंदा खां वेझो पतूजा शाह के 3 फुट घारो पवण सबब सारी आलो फसल लुढ़ी वियो। हिन वक़्तु असांजो को स्टेडियम आलमी मयार जो नाहे। इंशाअल्लाह चैंपियंस ट्रॉफी पाकिस्तान में ई थींदी। मैचिस जूं तारीख़ूं अॻिते पुठिते थी सघनि थियूं। पीसीबी सिक्योरिटी इदारनि सां राब्ते में आहे। पीसीबी चेयरमैन ऐं घरू वज़ीर मोहसिन नक़वी जो लाहौर में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त 4-5 महीना ॾुखिया हूंदा छो त ग्राउंड्स ठही रहिया आहिनि, पर चैंपियंस ट्रॉफी खां पहिरियां कमु मुकमल कयो वेंदो।